हिननि जहिड़ा है मासूम ॿारड़ा पंहिंजे वालदेन खां विरासत में मिलंदड़ रत जी बीमारी सबबि थैलेसेमिया जो शिकार थियनि था। थैलेसेमिया सबबि हिननि जे जिस्म में हेमोग्लोबिन जो तइदादु नॉर्मल खां घटि थिए थो, जंहिं सबबि इहे मासूम ॿारड़ा ज़िंदगी जूं चंद बहारूं ई ॾिसी सघनि था। हिकु अंदाज़े मूजिबि पाकिस्तान में हिन वक़्तु 1 लख ॿारड़ा थैलेसेमिया जो शिकार आहिनि ऐं हर साल तक़रीबन 5000 ॿारड़ा थैलेसेमिया में मुब्तला थियनि था। असां तव्हांजे आॾो हिकु अहिड़े ई ॻोठ जी स्टोरी खणी आया आहियूं जंहिंमें गुज़िरियल 15 सालनि खां ॿारड़ा थैलेसेमिया जो शिकार थी रहिया आहिनि, जिते 15 खां वधीक ॿारड़ा थैलेसेमिया सबबि फ़ौत थी चुका आहिनि। ही ॻोठ जोग शरीफ़ ऐं मीरपुर भठोर जे विच में आहे। यूनियन काउंसिल दाली दल जो ॻोठ आहे। हिन ॻोठ में तक़रीबन गुज़िरियल 20 सालनि खां हिकु अजीब बीमारी जंहिंखे थैलेसेमिया चइजे थो, उहे उन जा माण्हू शिकार थियनि था, ॿार जेके शिकार थियनि था। ॻोठाणा ॿुधाइनि था त 20 सालनि खां तक़रीबन पैदा थींदड़ हर चोथों ॿार थैलेसेमिया बीमारी में मुब्तला हूंदो आहे, जंहिंजी जेको ॿार ॼमण खां पोइ रतु नथो ठहे ऐं उहे जॾहिं डॉक्टर वटि पहुचनि था त उनखे थैलेसेमिया जो मर्ज़ जेको आहे उहो जेको ज़ाहिर थिए थो। इन सबबि तक़रीबन 15 ॿारड़ा जंहिंजी 10 सालनि खां 12 सालनि जी उमिरि ते पहुचनि था, उहे हेसिताईं फ़ौत थी चुका आहिनि। अञा बि साॻी ॻोठ में 3 ॿारड़ा जेके असां सां गॾु मौजूदु आहिनि, उहे हिन ॻोठ में मौजूदु आहिनि जेके थैलेसेमिया जो शिकार आहिनि। वालदेन मुताबिक़ त उन्हनि ॿारनि खे जेके थैलेसेमिया जो शिकार आहिनि, उन्हनि खे जो ॿियो को इलाजु कोन्हे, उन्हनि खे रत जी ज़रूरत पवंदी आहे। पोइ उहे हफ़्ते जे अंदरि 15 ॾींहं अंदरि या महीने में जॾहिं रत जी ज़रूरत पवे थी त अफ़सोस जी ॻाल्हि इहा आहे त असांजे हिते तेलके में या ज़िले में को बि थैलेसेमिया सेंटर न आहे, जंहिंजे करे इहे वीचारा ग़रीब माण्हू जेके आणे चाण ते गुज़ारो कनि था, उहे ॿारनि खे बदीन पुॼाइण जे लाइ कहिड़ा जेको सो वसीला कत पाड़ीनि था, कीअं पहुचनि था, कीअं पंहिंजो कमुकार खुटी करे वीचारा जेके मज़ूरियूं खुटियूं करे वञनि था, केतिरियूं तकलीफ़ुनि जो शिकार थी उते पहुचनि था, इहो असां हुननि जे मथां ॿुधंदासीं। साईं, आऊं नारे जुमेनारे ॻोठ रहाको आहियां। साईं, असांखे हीअ तक़रीबन 15 खां 20 साल थिया आहिनि हिन बीमारीअ जी मुब्तला आहियूं थैलेसेमिया में, जंहिंमें असां तक़रीबन 10 खां 15 ॿार असांजा फ़ौत थी चुका आहिनि। अञा तक़रीबन 5-7 ॿार अहिड़ा ई आहिनि जेका हिन बीमारी मुब्तला आहिनि, जेका ज़िंदा आहिनि। असां जी का बि शइ सहूलियत कोन्हे जो असीं कंहिं अस्पताल भेड़ा पुॼी सघूं, ऐं असां सफ़ा ग़रीब मिसकिन माण्हू आहियूं। असां खाइण पीअण जे लाइ मुश्किल में आहियूं। असां उन हिसाब सां हीअ बीमारी असांखे रत वारी आहे, जंहिं असीं तमामु घणो परेशान आहियूं। असां अर्ज़ु था करियूं त असांखे वधि खां सरकार पुॼी सघे त असांजी मदद करे। महिरबानी। सर, ये मुंहिंजो मामे जो पुटु मासा था, ये मुंहिंजी भेण भाउ जी धीउ आहे, और हू मुंहिंजी भेण जी धीउ आहे। हे 2 ॿार ॾिसो पिया, हे त थैलेसेमिया रत में आहिनि। ॿी ॻाल्हि, असांखे रत बि मिले कोन थो। असां त पंहिंजा किराया भाड़ा करे वञूं बदियुनि, उते असां मुश्किलात पोइ 2 ॾींहं ठाहियूं, पोइ 3 ॾींहं ठाहियूं, पोइ हुन खां रत ठहूं, हुन खां रत ठहूं। हर शइ में माना मुश्किलात लॻी पई आहे, न को गाॾी न को ॿी। असां चए हिन करे असांजो कुझु ग़रीब माण्हू असां मदद करियो। हितां वञी पोइ वेनुनि में बसुनि में किराए में भाड़े में टिनि ॾींहंनि राति गुज़रे वञे, पोइ हुते सुम्हियो रहूं, मुसाफ़िर खाननि में सुम्हियो रहूं। असांजे ग़रीब में इहा माना 3 ॿार ॾिसो पिया ऐं थैलेसेमिया आहिनि। असांखे इहो असांजे ग़रीब में असां इहे मदद करियो, असांखे रत हर शइ फ्री हर शइ मिलनि। अरे अॻे सहूलियत थिए, असां अॻियां मैसूर जॻह पुॼी वञी। असां बचनि अॻु में हिन खां असां माना 8-10-15 ॿार गुज़ारे माना मरी विया आहिनि हिन थैलेसेमिया साॻूनी बीमारी में। ऐं डॉक्टरनि खां पुछो, उते जेका रहिको आहिनि उन माण्हुनि खां पुछो पिया नारे जो केतिरा ॿार मरी चुका आहिनि, ऐं उन खां भले पुछी सघो था। असां इहो आहे, असांजी मदद करियो, ग़रीब आहियूं। असांखे इहो असांजी मदद करियो, ग़रीब आहियूं। सर, असांखे बि इहा मुश्किलात आहे। असांजे सिजा जुल आहे, असांखे उते सेंटर ॿियो खोले ॾियनि, असांखे हर शइ सहूलियत थींदी, वेझो थींदी, मदद कनि, हर शइ सहूलियत थींदी, वेझो बि आहे। हर शइ टाइम ते माण्हू पुॼी वेंदो, टाइम बची वेंदो, हर शइ ते पुॼी वेंदो। असांखे ॿियो हिते पंहिंजे ज़िले में बदिन महिरबानी करे खोले ॾींदा असां सेंटर। असीं ग़रीब आहियूं, असांजा नंढड़ा वीचारा बच्चा आहिनि, इहे इलाही इहे जहिड़ा रत जे वजाए सां विया आहिनि। असीं इहा ई था करियूं त महिरबानी करे असांखे वेझड़ो करे सिजाल
हिते असांखे वेझो करे असांजा बच्चा इलाही हिन में मरी बि चुका तंहिं करे हे मुंहिंजा हीअ जहिड़ी पुट जी आम उहा धीअ जी आम हीअ भेण जो पुटु आहे तंहिंजो आहे असांजो माना पूरो जेको ई ख़ानदान आहे सो इन ई बीमारीअ में आहे। असीं इहो गुज़ारिश था करियूं त असांखे महिरबानी करे असांखे सिजाल ज़िले में वेझो करे हिन बच्चनि वीचारनि जो को बि सहारो सेंटर खुले को बि सहारो थिए असीं महिरबानी करे असीं दुआऊं कंदासीं त अल्लाह करे आबाद थियो त असांजे बच्चनि जो सहारो थिए। असीं पंहिंजो रत चाढ़ण में टाइम ॿधी न असांखे पंहिंजो रत टाइम ते कोन थो मिले असांखे हिते अस्पताल खोले ॾियो असीं रत चढ़ाईंदासीं सिजावल ज़िले में असांखे खोले ॾियो उते असांखे सहूलियतूं आहिनि असीं पहुचंदासीं टाइम ते असांखे उते वरी असांखे चिंता 9 बजे पहुचो उते वरी असांखे न ईअं कोन था ॾिनो उते चवंदा 9 बजे पहुचंदा तव्हांजी HP थींदी चवनि त कोन थींदी इन लाइ करे असांखे टंडे ज़िले में असांखे खोले ॾियो सिजावल में। थैलेसेमिया मुतासिर ॿारनि जे वालदेन जो चवणु आहे त ज़िले सिजावल अंदरि को बि थैलेसेमिया सेंटर न हुअण सबबु हे पंहिंजे ॿारनि खे रत चाढ़ण जे लाइ बदीन खणी वञनि था जिते वक़्तु सर न पहुचण सबबु खेनि मोटायो वञे थो। हिननि मुतालबो कयो आहे त ज़िले सिजावल में थैलेसेमिया सेंटर क़ाइमु कयो वञे।